वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि इला यौमिद्दीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, सिर्फ 5 मिनट उन खां पोइ निकाह पढ़ंदा। ध्यान सां ॿुधो। शादीअ जा कुझु शादीअ जी तकरीब आहे, कुझु शादीअ जूं ॻाल्हियूं कयां। छड़ा छड़ा पोड़ा पका सभु ध्यान सां ॿुधो। शादीअ जी महफ़िल आहे। शादीअ जो सुन्नत तरीक़ो छा आहे, अचो त तव्हांखे मदीने वारे साईं खां ॿुधायां। मदीने वारे साईं जे मथां जेको क़ुरान नाज़िल थियो उन में रब करीम इरशाद फरमायो त ज़ालूं मुड़सनि जे लाइ लिबास आहिनि ऐं मुड़स पंहिंजी ज़ालुनि जे लाइ लिबास आहिनि। हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। तव्हां जूं ज़ालूं तव्हां जो ढक आहिनि, तव्हां वरी ज़ालुनि जो ढक आहियो। तव्हां ज़ालुनि जा लिबास, ज़ालूं तव्हां जा लिबास। जेकॾहिं को कपिड़ा लाहे घुमे उनखे अकुलमंद चवंदो या चरियो चवंदो? ॻाल्हाए ई न। साईं एॾी तकरीर कई, टेड़ तप वरितो पियो, पर मां कोन छोड़े सां, मां कोन छॾींदो ना। कुझु ॻाल्हायो त मूंखे बि ख़बर पवे। शादीअ जी महफ़िल आहे। जेको माण्हू कपिड़ा लाहे घुमे उनखे छा सॾींदव? चरियो। पक अथव? अकुल वारो कपिड़ा लाहे घुमंदो? क़ुरान तो फरमाए त जेको छड़ो आहे उहो ईअं आहे ॼण को कपिड़नि खां। साईं करीमन फरमायो त जंहिंखे अल्लाह ताला ताक़त ॾिनी आहे माली ऐं जानी, जानी बि तौफ़ीक़ अथसि, माली बि तौफ़ीक़ अथसि, पोइ बि शादी नथो करे, शादीअ मां नथो चवे, उहो असांजो ई न आहे। उनखे साईं करीमन पंहिंजो कम ई कोन था। ऐं तव्हां जॾहिं शादी कयो था तॾहिं तव्हांजो दीन ईमान मुकम्मल थिए थो। दीन ईमान मुकम्मल तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू शादी कंदो आहे। ऐं शादी लिबास माण्हू मानी खाईंदो आहे, जेका मानी मिली, चांवरनि जी मिली, कणक जी मिली, भत मिलियो, ॻोड़ मिलियो, जेको मिलियो माण्हू खाई वेंदो आहे। पर लिबास पंहिंजी पसंदि जो ढकींदो आहे। अछो रंग वणंदो, मूंखे त अछो रंग वणंदो आहे। साई चादर वणंदी आहे, दिलि चवे साई चादर हुजे, अछा कपिड़ा हुजनि। जंहिंखे लिबास पसंदि हूंदो आहे, माण्हू पंहिंजी पसंदि सां उहो लिबास वटि पाईंदो आहे। बिना पसंदि जे लिबास माण्हू न आहिनि पाईंदा। ॿिए कंहिंजी पसंदि ते लिबास न आहिनि ढकींदा, पंहिंजी पसंदि ते ढकींदा आहिनि। क़ुरान जी इन आयत मां, तर्जुमे मां, मफ़हूम मां इहा बि ॻाल्हि ज़ाहिर थी त जॾहिं शादी कयो त ॾिसी वाइसी पसंदि करे हिक ॿिए जी पसंदि जे मुताबिक़ ज़ाल खे मुड़ुस वणे, मुड़ुस खे ज़ाल वणे। असां वटि छा आहे? असां वटि रवाज आहे त पोड़ो वेंदो, वञी अदा तेरी छोकिरी जवाने, मेरा बि छोकिरा जवाने, नाला थिया, ॻाल्हियूं थियूं, छोकिरे खे ख़बर ई कोन्हे। पोइ छा आहे जो शादी थी वई, न ज़ाल खे मुड़ुस वणे न मुड़ुस खे ज़ाल। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि, हिकिड़ो कारे रंग जो मर्द हुजे, ॿी माई हुजे सुहिणी, ॿिन्ही जी शादी थी। सुहिणी माई हुजे, मुड़ुस वरी असुल तए जो पोयों पासो। पुछा कयंसि, ज़ाल चयसि, ॻाल्हि ॿुध घर वारा, तूं बि जन्नती मां बि जन्नती, तोखे भला को फरिश्तो लथो आहे जंहिंजो जन्नत जी मुबारक ॾिनी? चई मदीने वारे साईं फरमायो त सबुर वारा बि जन्नत में, शुक्र वारा बि जन्नत में। चई कीअं? चई मां तोखे थी ॾिसां त अल्लाह अहिड़ो बि मुड़ुस मिलंदो आहे। शाबस हुजे बाबे खे जो मूंखे अहिड़ो मुड़ुस पवनाए भई। मां सबुर कई वेठी आहियां, तूं मूंखे थो ॾिसी त अल्लाह जन्नत जी हूर। अहिड़ा त तुंहिंजा नसीब बि कोन जो तोखे मां मिली आहियां। तूं वरी शुक्र थो करी, हाणे तूं शुक्र जे करे जन्नत में वेंदे, मां सबुर जे करे जन्नत में वेंदुमि।
गल समझ में आयो पुट जेके वडड़ा आयो पंहिंजे औलाद खां पुछी पोइ औलाद जी शादी कंदा वञो शरीयत में मदीने वारे साईं जे दीन में सख्ती सां मनावा घोट खां कुंवार खां पुछण खां बग़ैर निकाह करण दुरुस्त अमल ये सुठी गाल ना मदीने वारे साईं पंहिंजी न्याणी अम्मा खातून जन्नत जन्नत जी मालिकाणी जॾहिं शादी जो वक़्तु आयो त पंहिंजी ख़ासि घर जी औरत हुई उनखे साईं करीम न रिश्तेदार वेझी रिश्तेदार हुई फरमाइनि त तूं वञी फातिमा खां पुछी आ अली घोट ॾियांसि तो क़बूल अथसि मदीने वारे साईं खां तुंहिंजी धीउ मथे कोन्हे का मुझी धी मदीने वारे साईं जी न्याणीअ खां मथे कोन्हे का जे मदीने वारे साईं पुछा कई आहे धीउ खां त तोखे मूंखे बि हक़ आहे न त न्याणीअ खां पुछो समझो या न समझो पोइ जेॾी महिल अम्मा साइण पाण ॿुधायो त मूंखे क़बूल आहे वरी साईं करीम पाण पुछण विया समझो या न समझो मदीने वारे साईं पुछो रिश्तेदार औरत पुछो उन खां पोइ अलीअ खे फरमाइनि अली मुंहिंजी धीउ जवान आहे मां चाहियां थो त तोखे परणाए हालांकि हजरत अम्मा फातिमा ज़हरा ऐं अम्मा फातिमा ज़हरा ऐं मौला अली इन्हनि ॿिन्हीअ जे लाइ आसमान तां हिकिड़ो साए रंग जो कपिड़ो लथो उन में चिट लिखियल हुई त फातिमा ऐं अलीअ जो निकाह अर्शन वारो रब चाहे थो त ॿिन्ही जी शादी रब जे तरफ़ां हुकुम मिलियो त हे ॿई शादी कनि पर मदीने वारे साईं अम्मा फातिमा खां जुदा पुछो अलीअ खां जुदा पुछो समझो या न समझो तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ सबक रब छॾियो अलाह जे क़ुरान सबक छॾियो त पंहिंजे औलाद खां पुछी ॻाइची पोइ शादी कंदा वञो कुराड़े जी त शादी कोन था कई पीउ जी त शादी कोन थींदी न चाचे मामे जी त शादी कोन थींदी न शादी त छोकिरे जी थी थिए तोखे भला पसंदि आहे तोखां पुछो त न ले समझो या न समझो बेशक औलाद खां पुछण सुन्नत आहे मदीने वारे साईं हाणे जिंदगी त हिननि खे गुज़ारणी आहे न घोट कुंवार खे जिंदगी गुज़ारणी आहे हाणे जेकॾहिं इहे हिक ॿिए में ठहंदा न त इहो जान कीअं हलंदी बेशक समझो या न समझो ऐं मदीने वारे ताजदार फरमायो त मर्द औरत जो लिबास आहे औरत मर्द जो लिबास आहे लिबास कॾहिं बि माण्हू पाण परे नाहे कंदो बेशक अकुल वारो पंहिंजे पाण खां लिबास खे दूर नाहे कंदो लिबास में ठकियल हूंदो आहे उघाड़ो थियण पसंदि नाहे कंदो अकुल वारो फहम वारो ऐं बसीरत बिसारत वारो माण्हू पंहिंजो कपिड़ा लाहे घुमंदो नाहे बल्कि उन कपिड़नि खे गॾु रखंदो आहे साईं सिंधीअ में पहाको ॾींदा आहिनि ज़ाल हुजे रान सां ऐं पैसो हुजे खीसे सां समझो या न समझो लिबास परे नाहे करण असां वटि छा आहे शादी थींदी मुड़ुस हलियो वियो कराची सऊदी कमाइण पोयां साल पई कादर मेड़ी ॾिए या छा कंदा शादी कंदा त साईं बनी खणी आ ओ असांखे फसल कटण में खीर में माल मता हुआ उनजे ॾोहाई में तकलीफ़ थी थिए टे शादियूं कंदा त भली माल संभाले ज़मीन पाण वरी हमरा वेठो हूंदो होटल ते चांहि जा कोप पियो पीअंदो सिगरेट पियो पीअंदो लॼ कोन थी थिए हया कोन थो अचे न्याणियुनि खे तूं इन लाइ तोखे ॾिनो वियो आहे त तूं पंहिंजी ज़ालुनि खे बनियुनि ते मोकिल ऐं पाण वधी चांहि होटलुनि ते चांहियूं पीअंदो गैरतमंद मर्द जो कम इहो न आहे समझो या न समझो हक़ चवंदो सां पोइ रोसो त अलाह करे रुसो अन्न जी बोरी तव्हां बि मूंखे कोन था पहुचायो ख़ुशि हुजे ज़ाल खे छॾे ॾींदा ज़ाल वटे बाज़ारुनि मां शॉपिंगूं कंदी माल जो सामान वठंदी भाॼी बि ज़ाल वठण ने तूं भला घर में धनू थियो छाजे लाइ वेठो हुई समझो या न समझो मुड़सी तो मुड़स हुजण जो हक़ अदा कर न ओ चंदा साईं ज़ाल नथी ठहे वारो कर को तावीज़ लिखी रे अब तू पाण कोन तो ठईस ज़ाल तो सा केड़ा गुल कतरी
साईं करीमन फरमाए त ज़ाल खे मुड़स खिली निहारींदो आ, मुड़स ज़ाल वरी मुड़स खे खिली निहारींदी आ, हिक ॿिए खे खिली मुर्की ॾिसंदा आहिनि। सतनि आसमाननि जे मलाइकनि खे रब गॾु करे चवंदा ॾिसो मलाइको कीअं हक़ हिलाल वारी ज़ाल पाण में मुहबत था कनि, तव्हां शायद थियो मां अल्लाह हिननि खे बख़्शे माफ़ कयो। अल्लाहु अकबर। हजरत हबीब करीम रऊफ रहीम कायनात जो सरदार मदीने वारो ताजदार जेॾी महिल ॿाहिरि निकिरंदा त हिकिड़े कुल्हे ते हज़रत इमाम हसन खे खणंदा, ॿिए कुल्हे ते इमाम हुसैन खे खणंदा, पंहिंजे शहज़ादनि खे कुल्हनि ते सवार करे निकिरंदा। ऐं असांजी हाल छा आहे? खणंदासीं ॿारड़े खे त हिक ॿिए खे चवंदा रन दा मुरीद थिए। ॿारनि खे खाइण खां बरो वठंदो माण्हू चवनि त शादी समझो था कोन था सम्झो। साईं अल्लाह जो कामिल वली हिन तव्हांखे यको क़ुरान ॿुधायो आहे, मूं जहिड़ो हुजे तव्हांखे त सोले नमूने सम्झाए। हाणे टेम बि घणो थी आहे, मूंखे बि वापसि मोरे पहुचणो आहे। मदीने वारे साईं हिकिड़ी राति उथिया, मुंहिंजा करीम आका मुंहिंजा लजपाल नबी पंहिंजे हवेली में उथिया, उथी वञी पाणी पीतई। पासे में खटूं लॻियूं पियूं, उन्हनि बिस्तरनि ते हज़रत मौलाए कायनात मौला अली सुतल हुयो, अम्मा फातिमा ज़हरा सुतल हुई, हसनैन करीमैन सुतल हुया। साईं करीमन पाणी पीतो, यानी माण्हू खे को कमु थिए त पंहिंजो कमु पाण करे। असां वरी पुट खे चवंदासीं, नुंहुं खे चवंदासीं, सोटनि मां पाण खे कमु करण खां टेड़ त वठंदो। मदीने वारो ताजदार लजपाल नबी पंहिंजे घर जो कमु पाण कंदा हुया। पंहिंजे घर जे लाइ को सीधो सामान खपंदो, मुंहिंजा करीम आका पाण वठण वेंदा हुया। समझो या न समझो? मदीने वारे साईं राति जो उथी पाणी पीतो त हज़रत इमाम हसन इमाम हुसैन नंढड़ो शहज़ादो उथियल हो, अर्ज़ की नाना पाणी पीआरियो, मूंखे पाणी पीआरियो। साईं करीमन शहज़ादे खे पाणी पीआरियो। वरी ॿियो शहज़ादो चयो साईं हाणे हिनखे पीआरियो त मूंखे पीआरियो। साईं करीमन हुनखे पीआरियो। जेॾी महिल शहज़ादनि पीतो त अम्मा ख़ातून अतर अर्ज़ कई या रसूल अल्लाह, बोला मूंखे बि पाणी पीआरियो। वरी मौलाए कायनात अर्ज़ कयो साईं जे सभिनी खे प्यारे तो मूंखे बि प्यारे। हे आ घर जी ज़िंदगी, घर वारनि सां मुहबत, घर वारनि सां चाहत। साईं करीमन फरमायो आहे त पंहिंजे घर वारनि सां मुर्की मिलंदो, ॿिनि नफ़िलनि जो अजुर अल्लाह तव्हांजे अमलनि में। कावड़ हूंदी ॿाहिरि, अच कुटींदो माईअ खे। वेठा आहिनि जवान जा पुट, कावड़ ॿाहिरि जी घर में झेड़ो लॻो पियो आहे। अब्बा तोखे कावड़ त ॿाहिरि छंडे अच न। समझो या न समझो? घर वारनि खे मारण। साईं करीमन फरमायो, मुंहिंजे लजपाल नबी फरमाए तव्हां मां उहे माण्हू भला न आहिनि। मुंहिंजो साईं थो फरमाए तव्हां में उहे माण्हू मर्द भला न आहिनि जेके ज़ालुनि खे मारनि था, घर वारनि खे मारनि था। मदीने वारे साईं फरमायो जेके घर वारनि खे मारनि उहे मर्द ॻाल्हाए छो न था? मर्द भला न आहिनि, सुठा न आहिनि। जिन खे मदीने वारो साईं भलो न चवे त उनखे केरु भलो कंदो? पोइ तव्हां भला थियण था चाहियो? मूंखे लॻे थो त भला थींदा। केरु केरु भलो थींदो? पंहिंजे घर वारनि सां भलो हलो। पंहिंजे घर वारनि खे साईं करीमन खां पुछो या रसूल अल्लाह भली ख़ैरात कहिड़ी आहे? साईं करीमन फरमायो भले में भली ख़ैरात उहा आहे जो पंहिंजे बच्चनि खे सुठो लिबास ॾे, सुठो खाराए। पंहिंजे बच्चनि खे तूं सुठो बोड़ वठी आ, उहो पंहिंजे बच्चनि खे खाराए, सुठा कपिड़ा बच्चनि खे पाराए, जुती सुठी वठी ॾीन, लिबास सुठो वठी ॾीन, घर सुठो ॾीन। इहा तुंहिंजे लाइ ख़ैरात आहे। जीअं मिसकीननि यतीमनि ग़रीबनि खे तूं ख़र्चियूं ॾींदो ई, उनजी पर घोर लहंदो ई, इन खां वधीक भली ख़ैरात इहा आहे जेका तूं पंहिंजे बच्चनि ते तूं कर। पुछो या रसूल अल्लाह 5 रुपया आहिनि, 1 रुपयो असां ॾियूं था जिहाद में, 1 ॾियूं था यतीमनि खे, 1 रुपयो ॾियूं था पंहिंजे घर वारनि खे, भलो कहिड़ो आहे? साईं करीमन फरमायो जेको घर वारनि खे ॾिनो न इहो भलो। हाणे तव्हां छा था चओ? ॻाल्हियूं त मूं तव्हांखे ॿुधायूं, अलाह कंदो त अमल कंदव, अलाह कंदो मां बि अमल कंदुसि,
अला कंदो त गॾिजी सॼी अमल कंदासीं हाणे देरि ख़तम हाणे निकाह पढ़ूं त तव्हां बि इंतज़ार में हो मां बि इंतज़ार में